श्री रामचंद्र जो इहो हुकुम ॿुधण सां बोलड़नि जी फ़ौज उॿारींदड़ नारा आया त अचो त स्रोटनि पथरनि लतनि ऐं मुकनि सां ई शहर ड्राए पट करियूं। नारा हणंदे इहे जुदा जुदा टोलियुनि में विराइजंदा ऐं वधंदा ऐं मज़कूरा शयुनि वसीले भञा कंदा विया ऐं थोरी देरि में केतिरा ई कोट ऐं क़िला जान पनाऊं ऐं मोर्चा ड्राए पट करे छॾियाऊं ऐं महल माड़ियुनि जे चौधारी बचाव लाइ पाणीअ सां भरियल खायूं वारी स्रोटनि पथरनि ऐं वणनि टिणनि जे काठ सां भरे छॾियाऊं जीअं त महिलात आसानीअ सां पहुची उन ते कब्ज़ो करे सघिजे। हीअ लंका ॾिसी रावण पंहिंजे भूतनि वारी फ़ौज खे घेरो करण जो हुकुम ॾिनो, जंहिं ते रावण जी फ़ौज नगारा दुहिल शरनायूं वॼाए एतिरो त हुल हंगामो कयो जो ज़मीन आसमान हिकु करे छॾियो। आसेप निमा फ़ौज कंहिं वक़्तु वॼ वारा ककर त कंहिं महिल कूंजनि जी कतारनि वांगुरु पे ॾिठा। अहिड़ीअ तरह अॻियां पए वधिया जहिड़ो के समुंड उथले पियो हुजे। इहा सूरत हाल ॾिसी बोलड़नि वारी फ़ौज पिणु नारेबाज़ी करे आसमान मथे ते खणी छॾियो ऐं समूरो वायू मंडल ॿिन्ही लश्करनि जे गोड़ हथियुनि जे रणियुनि घोड़नि जे हणकारनि जंगी रिथनि जे फीथनि जी चीचाट ऐं देवियुनि जी गोड़ सबबि निहायत हैबतनाक थी पियो। थोरी ई देरि में बोलड़नि ऐं भूतनि जे विच में अहिड़ीअ तरह ख़तरनाक जंग शुरू थी जहिड़ीअ तरह अगाटे सिमी देवताउनि ऐं राक्षसनि जे विच में लड़ायूं थींदियूं हुयूं। रावण जी जिननि वारी लश्कर नेज़नि भालनि ऐं कुहाड़ियुनि सां हमिलो कयो ऐं संदसि मुख़ालिफ़ दुरवारनि एपिस याने ख़तरनाक बांदरनि याने वॾनि बोलड़नि राक्षसनि ते पथरनि ऐं ॾंदनि सां चक पाईंदे हमिलो कयो ऐं बोलड़नि पंहिंजे अॻुवाण जे नाले बजरंग बलीअ जी जय वारो नारो लॻायो। इन जे जवाब में रावण जे लश्कर पंहिंजे बादशाह जी फतह जो नारो हयूं। अहिड़ीअ रीति गुमसान जी जंग रही जंहिंमें ॿिन्ही धुरियुनि जा जंटा जवान वॾे तइदाद में मारिजी विया हुआ। इहो हाल ॾिसी रावण पंहिंजी गाॾी हलाईंदे मुखातिबु थींदे वहशतनाक सूरत अख़्तियार कंदे चयो त मुंहिंजे मुल्क ते मुंहिंजे वफ़ादार जानबाज़नि खे मारींदड़ राम ऐं संदसि भाउ लक्ष्मण खे मारे मुल्क तां आज़ार ख़तमु कंदुसि। ऐं राम खे मारे टुकर कंदुसि जेको वण मिसिल आहे, संदसि गुल ऐं मेवो सीता आहे ऐं पन ऐं टारियूं संदसि सिपह सालार सगरियूं ऐं ॿिया सिपाही आहिनि। ईअं चवंदो रावण पुरसरार ताक़त तौरु तमामु वॾियूं डांडियूं कंदो श्री राम ते हमला आवर थियो त धरती पिणु लरज़ी वई ऐं हाज़िर समूरा जंगली जानवर ख़ौफ़ में हंजी विया। रावण जादूअ सां तयारु कयल मीरान जहिड़ो ख़ौफ़नाक हथियार लाइ भरपासे मौजूदु कीअं बोलड़ा मारे विधा ऐं बाक़ी ज़िंदा हेॾां होॾां तड़ण ऐं लिकण लॻा। इहा सूरत हाल ॾिसी श्री रामचंद्र ख़ुदि रावण सां मुक़ाबिलो करण लाइ तयारु थी वियो। रावण बोलड़नि जी फ़ौज खे मारींदो अॻिते अची ॾिसी त श्री रामचंद्र पंहिंजे भाउ लक्ष्मण सां गॾु अहिड़े अॾोल हस्तीअ वांगुरु मुक़ाबले लाइ मुंतज़िर आहे जीअं विष्णु देवता सां गॾु अंदरि देवता गॾु हो। रावण खे श्री राम आसमान जेतिरो ऊचो ऐं वॾो ॾिसण में आयो ऐं खेसि पाटिया पिया त ही शायदि पंहिंजे दुश्मन ते फ़तह हासिल करे वेंदो। श्री राम रावण खे ॾिसी पंहिंजे शाही कमान ताणी जेका अहिड़ी त ज़बरदस्त ऐं आलीशान हुई जंहिंजो तीर धरतीअ खे बि चीरे छॾींदो हो, ईअं इन्हनि ॿिन्ही जोधनि जी वेड़ चालू थी वई। जीअं इंदर देवता ऐं विरतर राक्षसनि जे विच में वेड़ थी हुई। ही ॿई वॾा जंगजू तजुर्बेकार ऐं माहिर फ़ौजी हुआ। जीअं तूफ़ान में ॿ समुंड टकर जे गुमसान पैदा कंदा आहिनि, हिननि पिणु जंग में अहिड़ो गुमसान पैदा करे विधो। रावण फौलादी तीरनि सां श्री रामचंद्र जे निराड़ ते निशान ॿधो पर श्री रामचंद्र ते उन्हनि जो को असरु कोन थियो ऐं हू मैदान में अॾोल थी बीठो रहियो। इहे तीर श्री रामचंद्र खे कंवल जे गुलनि जे हार वांगुरु गले में पइजी विया। श्री रामचंद्र जवाब में कमान सां रावण ते कुझु तीर उछलाया पर खेसि को ज़ख़्म कोन रसियो ऐं इहो शाही कुकर वांगुरु बीठो हो। तंहिं ते श्री रामचंद्र वधीक ज़हरी तीरनि सां रावण ते ॿियो हमिलो कयो पर हुन पंहिंजे जादूअ जे ज़ोर ते उन्हनि खे बि नाकारा करे छॾियो ऐं गुस्से में अची जादूअ वारनि अहिड़नि तीरनि सां श्री रामचंद्र ते हमिलो कयो जिन जूं नोकूं मुख़्तलिफ़ जानवरनि जहिड़ो कि शींहं चीतनि गिदड़नि बगरनि सूअरनि गॾनि गुजनि ऐं ख़तरनाक आबी जानवरनि जे सीसनि जहिड़ियूं हुयूं। श्री रामचंद्र उन्हनि जादूअ वारनि हथियारनि खे तबाह करण लाइ इन्हनि खां बि वधीक ताक़तवर हथियार जिन में सिज तारनि ऐं ॿियनि गिरहनि जेतिरी ताक़त ऐं आग हुई सां हमिलो कयो त रावण जा समूरा हैवानी सूरतनि वारा तीर फिज़ा में तबाह ऐं बर्बाद
थी विया।